हदीस जो रावी केरा मुझे मुर्शिद मौला अली हैदर करार फरमान मदीने वाले जो ज़बान मौला अली जी अॼु तो मवाली जो डंडो कुंडो भॼी पवंदो मौला अली तो रिवायत करे अन अली इब्न अबी तालिब रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ील या रसूल अल्लाह मन नुअम्मिरु बअदक मौला अली जो चेते हिकड़े दी लजपाल नबी सहाबन सा वेठो जमायत में ते हिकड़े मानू थी अर्ज कयो या रसूल अल्लाह अमा का पोसा जो अमीर केर थींदो असा जो अगवान केर थींदो सरवान केर थींदो तवा जी गाती नशीन केर थींदो तवा जी जाइ ते खलीफो केर थींदो केर तो रिवायत करे केर तो रिवायत करे मौला अली शेर जली साईं फरमाइन था हबीबन करीमन मौला अली फरमाते हबीबन फरमाते इन तो अमीरु अबा बकरिन तजदूहु अमीनन जाहिदन फिद दुनिया रागिबन फिल आखिरते मुखा पोए जेकॾहिं तव्हां अबू बकर के पंहिंजो अमीर बणाईंदो मुंहिंजी खिलाफत जे मसनद जे अबू बकर के विहारींदो त तव्हां ईअं ॾिसंदो त मुंहिंजो अबू बकर अमानतदार हूंदो दुनिया में ज़ाहिद हूंदो आखिरत ॾे रग़बत रखण वारो हूंदो दुनिया जो माल न मेड़ींदो दुनिया की मोहब्बत दिल में न हूंदसि पर अबू बकर जे खलीफो थियो त आखिरत जी चाहत हूंदो